मांग मजन संग साधुआ। माघ मजन संग साधुआ। हाणे इहो जेको मेलो थींदो आहे कुंभ जो, उहो मांगी में थींदो आहे, हरिद्वार जो वैसाखी में थींदो आहे और सालियानो बि थींदो आहे, शिशमाई बि थींदो आहे। त हिन नालो मटे रखियो असांजे आदित्यनाथ। कहिड़ो? अर्ध कुंभी कुंभी। हा, हाणे अर्ध कुंभी कुंभ ऐं हे शाही कुंभ नालो ई मटे रखे अर्ध कुंभी। उत्तर प्रदेश न उत्तम प्रदेश जो नालो ॾिनी छॾियो। लखन न लखनपुरी, लक्ष्मण जी पुरी। हाणे मथे अचो वञा, तीर्थनि जो राजा प्रयागराज। जेके बि तीर्थ आहिनि सभु उहे असांजे यूपी में प्रयागराज तीर्थ संगम इलाहाबाद। हाणे छा प्रयागराज न हवाई जहाज। सभिनि में श्रेष्ठ तो तीर्थ शहर शायदि कोई रहियल हुजे। मां पुछंदुमि त घणो करे को रहियल हूंदो? हरिद्वार असांजे उत्तर प्रदेश में। हाणे खणी उत्तराखंड में कयो अथऊं, पर साईं जन खे कोई घाट ठाराइणो सदाणियुनि जो, पुट खे मोकिलियो हेॾे। हिकु ॾींहुं रहियो, ॿिए ॾींहुं हलंदे हलंदे उनजो फ़ोन अची वियुसि त ख़बर पई आहे त जेके गंगा जा घाट आहिनि इहे उत्तर प्रदेश में आहिनि। तूं मोटी आहे, बसि कोई शिकायत जी ज़रूरत कान्हे। हीअं न मूंखे ॿुधायो अची बसि। श्री राम। हाणे 4 पुस्तक जेके हुननि ठाहिराया, उहे 4 पुस्तक उत्तर प्रदेश में ठहिया आहिनि। श्रीमद भागवत शुकरताल मुज़फ्फरनगर खां असांखे महात्मा मोकिलियो, कल्याणदास 131 वरी चोलो छॾियो आहे। मां मोकिलियुमि राजू ऐं भॻवान खे। त्रिशती संत, हिकु सदी जंहिंमें तव्हां पहिरियों में तव्हां हलिया, उन 111 वरी उमिरि। अधु राष्ट्रपति हुन वटि थी विया आहिनि, हिकु ई कमरे में कॉलेज में रहंदा। 200 कॉलेज स्कूल हुनजे नाले सां ठहियल आहिनि। पाण अधु त फुल्को खाई करे टुकड़ी खाई 2 फुल्का खाईंदो आहे। जॾहिं असां पहुतासीं तॾहिं 2 पासा तकीर करे आयो। असांजे वेठे 2 अधिकारनि जूं गाॾियूं आयूं, छिपायूं, राय वठी हलिया विया। वाह, कहिड़ा कहिड़ा संत आहिनि। असांजो हाणे साईं चोलो छॾियो आहे, जैनी महात्मा। हा, गीता विद्यासागर। जेको बि राष्ट्रपति ईंदो हुनजे चरणनि में ॾंडो त प्रणाम कंदो। उहो संत न ईंदो नगर वेठो, मोदी साहिब वेठा, जेके बि राष्ट्रपति आहिनि सभु, जिते बुद्धा रथियल आहे जैनी अची करे संत त जैनी। गर्मी सर्दी ईअं ई सहण। अरे ईअं कोन्हे भई अंदरि कमरे में उहो पाईंदा आहिनि वञी या पखो हलाईंदा आहिनि। हीअं पाणी पीअणु, हीअं रोटी खाइणु, उहो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि। उनजो शब्द ॻाईंदा आहिनि, भई कीअं असांजा साईं भोजन पाइनि था। इहो ॿुधाइजे न, संजय कुमार साईं ॾाढी वंशता, ॾाढी वंशता। भारत में वेठो ॼाण थो हुजे। एॾा एॾा वॾा वॾा आश्रम पिया आहिनि, जंहिंजा एॾा एॾा कम था हलनि पिया, सोचे नथो सघिजे पियो। छा ते आयासीं? भागवत शुकरताल में शुकदेव कथा ॿुधाई आहे राजा परिषद खे। न वधीक न, पूरे मध्यम सां। श्री राम। ॿियो छा चयो? रामायण जा रामायण 2, हिकु वाल्मीकि जो अंतर्राष्ट्रीय एॾो ठही वियो, उहो बिठूर में, वाल्मीकि जो बिठूर में आस्थान में, उते उहो ठाहियो वियो। ॿियो ठहियो तुलसीदास रामायण, तुलसी कीर्त, उहो किथे ठहियो? चित्रकूट में। छा चित्रकूट ज़िले बांदा में आहे, बांदा ज़िलो मध्य प्रदेश में आहे, चित्रकूट उत्तर प्रदेश में आहे। अच्छी ॻाल्हि आहे। ईअं कीअं चइबो सभा में, ॼाण न हूंदी त। ॿई रामायण। महाभारत हस्तिनापुर में,
उत्तर प्रदेश में, गीता महाभारत में हस्तिनापुर में, चारे ग्रंथ असांजा उत्तर प्रदेश में। जय सखी बाबा। जय सखी।